मीरपुर माथेलो भरिसां ॻोठ ॾिनो माको वासी काज़ी बिरादरी जे माण्हुनि ॿारनि खे साण करे बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो। एहतिजाज में शरीक काज़ी वाहिद बख़्श, नदीम काज़ी ऐं ॿियनि जो चवणु हो त वॾेरो बासरनि जी मदद सां 15 ॾींहं खां मुंहिंजे घर जी घिटी ते कब्ज़ो कयो आहे। हुन चयो त मुंहिंजा घर भाती घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कमकार सांगे निकिरण लाइ ॿियो को रस्तो नाहे। नाहक ज़बरदस्ती घिटी खे बंदि कयो वियो आहे। मीरपुर माथेलो, मुख्तियार कार मीरपुर माथेलो इहे गॾिजी आया सभु माण्हू जन अची असांजे घर प्लाट ते कब्ज़े करण जी कोशिशि कई। मां ॿारनि सूधो उथी मां चयो अॼु ज़िंदगी ऐं मौत जो मंज़र आहे, भली असांखे मारियो, असां पंहिंजो हक़ कोन छॾींदासीं। जंहिं ते मज़ाहिमत कईसीं, पुलिस बि जाते सिरूं उछलाए हली वई ऐं मुंहिंजी कोई दादरसी नथी थिए। हिन ज़ालिम वॾेरे जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद जे मुंहिंजी आवाज़ अव्हां जे कननि ताईं अचे थी। हिन वॾेरे ज़ालिम जे डीजे साहब घोटकी मुंहिंजी आवाज़ अव्हां जे कननि ताईं अचे थी। महिरबानी करे मुंहिंजी मदद फरमाईंदा। हुननि DIG सक्कर SSP घोटकी खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।